अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तानी सामूंडी ॿेटनि ते बैन अल-अक़वामी मयार जे शहरनि लाइ मुनासिब जाइ मंसूबे सां सीड़पकारीअ जा मौक़िआ पैदा करण जी सलाहियत रखे थी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि आयरलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जे वर्किंग ग्रुप जे इजलास में सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल बि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त ॿेटनि ते नवां शहर अॾण सां मुल्क तरक़ी कंदो। अॾावती मंसूबनि सां रोज़गार जा नवां मौक़िआ पैदा थींदा, जंहिं सां बेरोज़गारीअ जो ख़ात्मो ईंदो ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगीअ में बि तब्दीली ईंदी। पोर्ट एंड शिपिंग वारे वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त जिन ॿेटनि जी ॻाल्हि कई पई वञे उहे पोर्ट कासिम जी मिल्कियत आहिनि। वज़ीर आज़म जी शराफ़त हुई जो हुन सिंध हुकूमत खां इजाज़त वरिती। एतिराज़ कंदड़ ॿुधाइनि त उहे पहिरियां कंहिंखे ॾिना ऐं हुन चयो त सिंध जो आपाशी वर्क एंड सर्विस एक्साइज़ खाता खोलिया वञनि त करप्शन जी ख़बर पइजी वेंदी। शर्जील इलाम मेमण जी सभिनी खे ख़बर आहे त हू पहिरियां छा हुयो, हाणे समूरे सिंध खे हलाए रहिया आहिनि। सिंध में क़ातिल कोरोना वधीक 19 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वरितियूं। 1276 नवां केस बि ज़ाहिर। सिंध हुकूमत कराचीअ में स्मार्ट लॉकडाउन जो फ़ैसिलो करे वरितो। कमिश्नर कराचीअ जी सदारत हेठि इजलास में कोरोना जे वधंदड़ केसिस ऐं वबा जे रोकथाम लाइ गौर कयो वियो। इजलास में सेक्रेटरी सिहत ऐं DC समेत लाॻापियल ऑफिसर्स शिरकत कई। कमिश्नर कराचीअ चयो आहे त कराची डिवीज़न जे 4 ज़िलनि में स्मार्ट मलीर ऐं कोरंगी ज़िले में माइक्रो लॉकडाउन लागू कयो वेंदो। नोटिफिकेशन जल्द जारी कयो वेंदो। मटियारी ज़िले जे इंतज़ामिया कोरोना केसिस में वाद बैदि लॉकडाउन करण जो फ़ैसिलो करे छॾियो। मुल्क में कोरोना वायरस जी ॿी लहर शिदत इख्तियार करे वरिती। 2738 नवां केस साम्हूं अची विया। 36 मरीज़ बि फ़ौत। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना मरीज़नि जो मजमूई अंगु 3,68,665 ऐं फ़ौतुनि जो तइदादु 7,561 थी वियो। सिंध में कोरोना वॻे फ़ौतुनि जो अंगु 2,799 थी वियो। कराची शहर में 929 ऐं हैदराबाद में 130 केस ज़ाहिर। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अफ़गानिस्तान में अमन अफ़गाननि ऐं असांजे मुफ़ाद में आहे। खिते में अमन क़ाइमु थियण सां अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में ख़ुशहाली ईंदी। वज़ीर आज़म अफ़गानिस्तान जे दौरे बाबति पंहिंजे ट्वीट में चयो आहे त काबुल जो दौरो अफ़गान में अमन लाइ पाकिस्तान जी कोशिश जो अहम क़दम हुयो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त भारत CPEC खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे। असां मंसूबे जी हिफ़ाज़त करे CPEC खे कामयाबु कंदासीं। ऐं हुन वधीक चयो त चीन भारत जे साज़िश खां चङी रीति वाक़िफ़ आहे। पाकिस्तान खिते में इस्तेहकाम लाइ कोशिश करे रहियो आहे। ॿारनि जे तहफ़्फ़ुज़, सिहत, तालीम ऐं बुनियादी हक़नि जे लाइ अक़वाम मुतहिदा जे तरफ़ खां 20 नवंबर जो आलमी ॾींहुं तौरु मल्हायो वियो, जंहिं में समूरे दुनिया जे मुल्कनि खे पाबंद कयो वियो आहे त ॿारनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ कयो वञे। गवर्नमेंट हिम्मत अली शाह गर्ल्स एलिमेंट्री स्कूल गरीबाबाद नवाब शाह में ॿारनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। सिंध जर्नलिस्ट नेटवर्क फॉर रूरल डेवलपमेंट सज्जन RDA जे चेयरमैन साले बिलो चयो आहे त अॼु जे ॾींहुं समूरी दुनिया में जलसनि जुलूसनि ऐं तक़रीबुनि जो आगाज़ कयो वेंदो, जीअं ॿारनि जे हक़नि जी ख़बर पइजी सघे ऐं ॿारनि खे अदम तहफ़्फ़ुज़ जो निशानो बणायो पियो वञे। काथे ॿारनि खे अगवा कयो पियो वञे, काथे ॿारनि खे मंशियात जे तरफ़ धकियो पियो वञे, त वरी काथे ॿारनि जे ज़रिए स्मगलिंग कई पई वञे। जंहिं मौक़े ते बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे प्रेस सेक्रेटरी कादिर बख़्श बिरोईअ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ॿारनि खे महिनत जी ज़रूरत आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहनि ऐं ॿार हिन क़ौम जो मुस्तक़बिल आहिनि। जंहिं तक़रीब में अब्दुल जब्बार मंगसी ऐं उस्ताद मौजूदु हुया। स्कूल जे शागिर्दियाणियुनि सभा ऐं निदा ॿारनि खे आलमी ॾींहं जे हवाले सां आगाह कयो ऐं प्रोग्राम जे आख़िर में काइनात, जन्नत, अरीबा ऐं ॿियनि खे तोहफ़ा पिणु पेश कया विया। मुंहिंजा नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿारो मासूमो, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु ॿारनि जो 20 नवंबर ॿारनि जो आलमी ॾींहुं आहे, उन हवाले सां मां कुझु तव्हांखे नसीहतूं ॿुधाईंदुसि। प्यारा ॿारो, तव्हां महिनत कयो, महिनत में अज़मत आहे। महिनत कयो, पंहिंजी पढ़ाई खे तवजो ॾियो ऐं कोशिशि कयो वधि खां वधि पंहिंजे तालीम ते ध्यानु ॾियो। रांदि जे टाइम ते पंहिंजो रांदि, पढ़ाई जे टाइम ते पंहिंजो पढ़ाई,
हौसला अफ़ज़ाई रखो। इंशाअल्लाह तव्हां मुस्तक़बिल जा महिमान आहियो ऐं पढ़ी करे तव्हां हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदा। महिरबानी। एक मिसाल है तो सागे किला जा ॿार सागे किला जे ॿारनि खे इनाम ॾियनि पिया ऐं तव्हां बि इहा रवायत पंहिंजे क्लासनि में क़ाइमु कंदो। मां सम्झां थो जंहिं बि ॿार खे इहो इनाम मिलंदो उहो तव्हां उनखे यादि रखंदो। हींअर ही चौथे किला जा ॿार आहिनि जिन ॿारनि खे इनाम ॾिनो पियो वञे उहे तव्हां ॾिसिजो उहे ॿार कहिड़ा आहिनि ऐं आईंदे इंशाअल्लाह ईअं थींदो जो तव्हां पंहिंजे पंहिंजे क्लासनि जे ॿारनि खे इहे पाण में गॾिजी करे इनाम ॾींदो। उहो त मिले अॼु तव्हां ॾिठो आहे त ॿारनि खे अगवा कनि था, गुम करे था छॾनि। ही ख़ासि तौर ते जेके ॿार हॉकी सख लाड़काणो ऐं ॿिया अहिड़ा इहे वॾा शहर ऐं ॿिया जिते पंहिंजा पलांग ॿारनि मां करे उनखे क़तल करे था छॾनि। इन माहौल खे ख़तमु करिणो आहे त ॿार स्कूल मां निकिरे आराम सां पंहिंजे घर पहुचे, ओके डपु ई हूंदा हुजे। मुंहिंजो नालो सबा आहे। मां 8वीं क्लास में पढ़ंदी आहियां। 20 नवंबर ॿारनि जो आलमी ॾींहुं ॿार क़ौम जी संभाल वारे दिन जी देखभाल करणु हुकूमत ऐं वालिदिन जो कमु आहे। ॿार जेके माउ जे पेट में हुअण चाहिए हक़ रखनि था त जीअं उन्हनि जी सिहत क़ाइमु थी सघे, जंहिं लाइ 14 खां 45 सालनि जी औरत खे TT1 ऐं TT2 जा टुका लॻाया वञनि था त जीअं ॿार खे झटके जी बीमारी न लॻे। माउ सिहतमंद हुअण सां ॿार खे सिहतमंद हूंदो। ॿार ॾाढो नक़सीन हूंदो आहे। ॿार जेको बिना कंहिं रंग नस्ल ज़ात भात जे ॼमे थो, जेको नफ़रतनि खां पाक अमल आहे, अमीर हूंदो आहे। ॿार मोहबतनि जो सदर हूंदो आहे, जेको प्यार ॾींदो आहे ॿार उनजो साथी थी वेंदो आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।